दियो मिस्टर गंगोमल जीरावाणी। डिस्ट्रिक्ट कलेक्टर मोहतरम तंगिल खान आदि रमजान बैकनूर पलावी टिकंदास मल गोइदरी है पंडाल में उनका काका साबिर खानदार मुझे पुत्री खानदार का को यार करता है सभी अस्सलाम वालेकुम अदन के आओ मल तंगिल खान जो है शेख अब्दुल्ला पेदल का शुक्रगुजार आया इन मुझे ये प्रोग्राम सजाया हुआ है जहां संधी को मुद्दा पत्र मरना का पवान मान्यता दी है गंगेश खान साबित कयो त सिंधी क़ौम ज़िंदा ज़िंदा आहे जेका माण्हू हयाती पंहिंजो मान मर्तबो ॾिए थी ऐं गंगेश खान जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां। दोस्त मुंहिंजे बारे में घणो कुझु ॻाल्हायो आहिनि और सभिनी महिरबानी ऐं सभिनी दोस्तनि जो दफ़ो ॿियो शुक्रिया अदा कयां हिन प्रोग्राम पंडाल सजायो ऐं मलिक गंगेश खान जी वॾी वॾी महिरबानी जंहिं मूंखे इज़त बख़्शी।